जी नाज़रीन, अवां खे पन्नो आकिल मां ख़बर ॾींदा हलूं। पन्नो आकिल ॻोठ दुर मोहम्मद थईम फाटक वटां लाहौर खां कराची वेंदड़ रहमान बाबा ट्रेन जे टक्कर में 11 वरनि जो नींगर फारूक इंदड़ जेको चिबाठ जी फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश हिन वक़्तु तालका अस्पताल पन्नो आकिल मुंतक़िल कयो आहे ऐं ज़रूरी तिबी इमदाद बाद जेको लाश वारसनि हवाले कयो वेंदो।